एडी शक्ति आ कि जेके कम क्रोध में न ठवन, जेके वडा वडा परिश्रम करण सां ॻाल्हियूं न ठवन, उहे प्रेम करण सां मिठनि शब्दनि सां ॻाल्हि ठही वेंदी आहे। चओ हरे राम। अगर कोई दुश्मन भी हुजे न तव्हांजो, त उहो बि तव्हां खां उम्मीद रखे कि तव्हां अगर मिठो ॻाल्हाईंदव त हुनजो बि हृदय परिवर्तन थी वेंदो। अगर तव्हां सही शब्दनि जो चुनाव करे वठो त। हिकु बार हिकिड़ी राजा सपनो ॾिठो, सपनो ॾिठई, कुछ अटपटो उनखे सपनो लॻो। सोचई कंहिंखां पुछां भाई, कंहिंखां पुछां। त कई उन वटि वॾा ज्योतिषी आचार्य वेठा हूंदा हुया। उन्हनि खां पुछई त कोई सम्झी न सघियो कि तव्हां जेको सपनो ॾिठो आहे उहो असांखे सम्झ में नथो अचे। राजा सपनो ॾिठो कि हिकु ॾींहुं अचानक मुंहिंजा जेके सभु ॾंद आहिनि उहे किरी पिया आहिनि। चओ हरे राम। हा न, ॾंद जेके आहिनि उहे सभु गायब, हिकिड़ो ॾंद बचियो आहे। त इहो छा सम्झां मां? कोई न कोई रहस्य हूंदो। राजा खे लॻो कोई न कोई ॻाल्हि हूंदी, मूंखे कोई माण्हू सम्झाए, कोई ज्योतिष सम्झाए या कोई संत महात्मा मूंखे सम्झाए कि सभ जा सभु ॾंद किरी पिया, हिकिड़ो ॾंद बची पियो सपने में। त घुमंदे 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 मंत्री चयो कि महाराज असांजे नगर में हिकिड़ो वॾो ज्योतिष आचार्य अथव, ॾाढो पहुतल आहे, हिकु बार उन खां पुछी ॾिसो। उनखे वञी राजा पंहिंजो सुपनो ॿुधायो, सपनो ॿुधायो। उन अखियूं बंदि कई, ध्यानु कयो, जेको उनखे रिद्धियूं सिद्धियूं हासिल हुयूं उनजे द्वारा उनखे ख़बर पइजी वई। उन चयो राजा ये जेको संकेत आहे, इहो संकेत सपनो इहो तो ॿुधाए मुंहिंजे पढ़ाईअ जे अनुसार, मुंहिंजे विद्या जे अनुसार, कि तव्हांजो पूरो कुल खानदान जेको आहे उहो हली वेंदो, नाश थी वेंदो, सभिनीनि जी मृत्यु थी वेंदी, अकेला तव्हां ई बची वेंदो। चओ हरे राम। सभु जेके नंढा वॾा, तव्हां खां वॾा हुजनि, चाहे तव्हां खां कई साल नंढा हुजनि, जेके नंढा ॿार बि हुजनि, उहे सभु हली वेंदा, पर तव्हां बचियल हूंदो। इहो सपनो, इहो संकेत ॿुधाए थो। राजा जो ॿुधियो त राजा जी त सिटी बिटी गुल थी वई। राजा खे त गुस्सो आयो। चओ हरे राम। हे कीअं थो चए भाई मुंहिंजो पूरो खानदान जेको आहे, कुल जेको आहे उहो नाश थी वेंदो, उहे सभु मरी वेंदा, मां अकेलो बची वेंदुमि। ॾाढो गुस्सो आयो राजा खे। राजा चयो कोई ज्योतिष सही कोन्हे भैया, हे त मूंखे झोला छाप थो लॻे, न कि सजा ॾियो। अंदर कराए छॾियो राजा, कारागार में बंद। वरी मंत्री खे आज्ञा ॾिनी राजा की भैया ॿियो कोई पतो कर, ॿियो बि कोई आहे कोई आचार्य जेको मूंखे ॿुधाए सघे। चई हा, हिकिड़ो नयो नयो नौजवान आहे, उहो बि ज्योतिष जी पढ़ाई करे आयो आहे, उन खां पुछूं था। उनखे सॾु कयूं राजमहल में। चई हली आ भाई, मां सपनो ॾिठो आहे, ॿुधाए। उन बि ध्यानु कयो, उन बि पढ़ाई उनजी बि मजबूत हुई, उन बि तैयारी कई, ध्यानु करे। उन चयो राजा ये जेको संकेत आहे, इहो संकेत इहो थो ॿुधाए कि तव्हांजी ॾाढी लंबी उमिरि थींदी। चओ हरे राम। राजा साहिब तव्हां जुग जुग जीअंदव, एडी तव्हांजी लंबी उमिरि थींदी, एडी लंबी उमिरि थींदी कि पूरे परिवार में सभिनीनि खां लंबी उमिरि तव्हांजी थींदी। चाहे तव्हां खां कोई नंढो हुजे चाहे वॾो हुजे, सभिनीनि खां वॾी उमिरि तव्हांजी थींदी। अरे राजा एॾो गदगद थी वियो, सोन जो जेको हार पातल तुरंत लाइ ॾिनीस, हल भैया तोसां एंगेजमेंट फिक्स। चओ हरे राम। वरमाला थी वई ओॾी महिल ई। हिनखे हिते ई स्थान ॾियो, राजमहल में ई रहंदो, अॻिते पोइ हिते जेके कम थींदा हिन खां ई कराईंदासीं। हुनजी जॻह नौकरी फिक्स थी वई। चओ हरे राम। उन पुछियो कि जेको आचार्य आयो नौजवान, उन पुछियो मंत्री खां कि मूंखां पहिरियों बि ॿिए कंहिंखां पुछियो? चई हा हा, हिकिड़ो कोई वॾी उमिरि वारो आहे, उनजो बि खूब नालो ॿुधियोसीं, उन खां पुछियोसीं। उन त ईअं ॿुधायो कि तव्हांजो सभु खानदान मरी वेंदो, राजा अकेलो बचंदो, वञी सभु तहस नहस थी वेंदो। ऐं तव्हां त वरी पूरो उल्टो ॿुधायो आहे। चई केरु हुयो उहो? चई हे फलाणो हुनजो नालो हुयो। उन चई हे त मुंहिंजो गुरु आहे। चओ हरे राम। अरे त मुंहिंजो गुरु आहे, मां हुन खां पढ़ाई कई आहे, उहो कीअं ग़लति थींदो भाई? कारागार में मिल रहा आयो, कारागार में वञी करे मिलियो, गुरु जी खे प्रणाम कई। अरे भैया तूं हिते कीअं? गुरु जी था पुछनि। चई गुरु जी बसि जेको सवाल तव्हां खां पुछियो हुयो उहो ई मूंखां पुछियो। चई जवाबु पोइ छा ॾिनी? चई बसि तव्हां जेको जवाबु ॾिनो मां बि उहो ई जवाबु ॾिनो, बसि शब्दनि जो फेर हुयो। चओ हरे राम। तव्हां उनखे चयो कि राजा तुंहिंजो पूरो कुल खानदान हली वेंदो, अकेलो तूं बचंदे, ऐं मां उनखे चयो राजा सभिनीनि खां लंबी उमिरि तुंहिंजी थींदी। ॻाल्हि त उहो ई आहे। चओ हरे राम। तूं जुग जुग जीअंदे, ॻाल्हि त उहो ई आहे। सभु तुंहिंजा भले
जेके भी नंढी उम्र वारा आहिनि वॾी उम्र वारा आहिनि सभिनीनि खां वॾी उम्र पर परिवार में तुंडी थींदी राजा हिन में ख़ुशि थी वियो चओ हरि राम जबकि ॻाल्हि त उहो ई आहे चओ राम त एॾी ताक़त रखंदा आहिनि भैया मिठा शब्द है न